चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बजट तैयार मंज़ूर कंदड़नि खे नए नस्ल जी का बि ॻणती नाहे। इस्लामाबाद में वेठल पीरसन बजट तैयार कंदा, असेंबली में वेठल पोढ़ा सियासतदान वरी मंज़ूर करे छॾींदा आहिनि। मौसमियाती तब्दीलीअ सबबि मुतासिर दुनिया जे 10 मुल्कनि में पाकिस्तान भी शामिल आहे। अमीर मुल्कनि सनतूं काइम करे गरीब मुल्कनि खे तबाह कयो। अमीर मुल्कनि खे इहा दौलत हाणे मौसमियाती तब्दीलीअ खे मुंहुं ॾियण ते ख़र्च करणी पवंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ एटमी प्रोग्राम बाबति अमरीकी पाबंदियुनि खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त मिसाइल प्रोग्राम दिफ़ा लाइ आहे। अमरीकी पाबंदियुनि जो को बि जवाज़ नाहे। एटमी प्रोग्राम ते कंहिं बि क़िस्म जूं पाबंदियूं बर्दाश्त न कई वेंदियूं। पाकिस्तान पंहिंजो दिफ़ा मज़बूत कंदो रहंदो। दहशतगर्दी जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थियो आहे। दहशतगर्दनि जे हिक हमले में 17 जवान शहीद थिया। दहशतगर्दनि सां ॼमी मुक़ाबिलो कयो पियो वञे। तहरीक इंसाफ़ सां ॻाल्हियुनि जो मक़सदु ज़ाती मफ़ादनि खे क़ौमी मफ़ादनि जे मातहत करण आहे। क़ौमी मफ़ाद साम्हूं रखे ॻाल्हियूं थियूं त क़ौमी ॿधीअ में इज़ाफ़ो थींदो। मुल्की मफ़ादनि में फ़ैसिला करण सां मईशत वधीक मज़बूत थींदी। GHQ हमले केस में वधीक हिक जवाबदार ते फर्दे जुर्म लागू। PTI बानी फवाद चौधरी जूं फुटेजिस ॾियण बाबति दरख़ास्तूं रद्द। पीपुल्स पार्टी मुस्लिम लीग नून जे पावर शेयरिंग बाबति कमेटियुनि जो इजलास। PP तरफ़ां अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ, हसन मुर्तज़ा, नदीम अफ़ज़ल चंद, मखदूम अहमद महमूद ऐं अली हैदर गिलानी शरीक। मुस्लिम लीग नून तरफ़ां मरियम औरंगज़ेब, मोहम्मद अहमद खान ऐं ॿिया शरीक। हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर जी ॻाल्हियुनि में पहिरीं वॾी अॻ भराई। तहरीक इंसाफ़ जी ॻाल्हियुनि वारी कमेटीअ खे बानीअ सां मुलाक़ात करण जी इजाज़त। सुभाणे मुलाक़ात तइ। कमेटी PTI बानी खे हुकूमत सां शुरूआती ॻाल्हियुनि बाबति ब्रीफिंग ॾींदी। KP जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर भी ॻाल्हियुनि वारी कमेटीअ में शामिल हूंदो। तब्दीली अचण वारी आहे। सितारा हरकत में अची विया आहिनि। तहरीक इंसाफ़ बानी जी आज़ादी खां पोइ नज़रबंदी क़बूल न कई वेंदी। ॻाल्हियुनि में सभ खां पहिरीं इहा शइ आहे त केस वापसि कीअं कया वञनि। मुल्क में कंहिं बि क़िस्म जी सीड़पकारी न थी आहे। करप्शन माफ़िया मुतहरिक आहे। ग़रीबनि वटि खाइण लाइ कुझु न आहे। अॻूणो सदर आरिफ अलवी फ़ौजी अदालतुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते ख़दशा आहिनि। आज़ाद अदलिया मुल्क में कानून जी हुक्मरानी घुर्जे। 9 मई 24 नवंबर वारे वाक़िए जी अदालती जांच जो मुतालबो कयो आहे। असर केसर सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त कंहिंखे मुल्की मामलनि में मुदाख़लत जी इजाज़त न ॾिनी वेंदी। फ़ौजी ठाकनि ते हमिलो थींदो त केस फ़ौजी अदालतुनि में ई हलंदो। 9 मई वाक़िए में मुलविस जवाबदारनि खे सज़ा भोगणी पवंदी। मुख़ालिफ़ धुर तरफ़ां ॻाल्हियुनि में शामिल थियण जो क़दम साराह जोॻो आहे। हर मसइले जो हल ॻाल्हियुनि ज़रिए कढणु घुर्जे। पंहिंजे रवैयनि ऐं हुक्मरानी में तब्दीली आणणी पवंदी। सिंध सरकार सीड़पकारी लाइ नओं सरप्राइज़ ॾींदी। परदेसी सीड़पकारनि खे कारोबार ऐं रिहाइश जी सहूलियत ॾिनी वेंदी। चीन समेत 10 मुल्कनि जे सीड़पकारनि जा वफ़द सिंध जे दौरे ते आहिनि। PP शहीद भुट्टो जे बानी शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे फर्ज़न ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर जो चवणु आहे त सिंधु दरिया मां केनाल कढण जी ॻाल्हि सिंध जे मौत बराबरि आहे। सिंधु दरिया में उबतो पाणी नाहे त केनाल कढिया पिया वञनि। केनाल निकिता त समूरी सिंध तबाह थी वेंदी। हुकूमत वटि सिहत, तालीम ऐं रोज़गार लाइ रक़म नाहे, पर अवाम खे तबाह करण लाइ केनाल कढिया पिया वञनि। आलमी इदारा हुकूमत खे केनाल लाइ फंड ॾियण लाइ तयार न आहिनि। मामले खे सम्झणु घुर्जे। बरतानवी अखबार तरफां चैंपियंस ट्रॉफी मामले ते ICC ते छिटी तनकीद। बरतानवी अखबार जो चवणु आहे त चैंपियंस ट्रॉफी में भारत खे फ़ाइदो ॾियण लाइ रांदि जी साख ख़राब कई वई। भारत पंहिंजी ताक़त सां पाकिस्तान खे फाइनल जी मेज़बानी खां रोके रहियो आहे। 4 ॾींहनि ताईं ख़बर ई न हूंदी त इवेंट जो फाइनल किथे खेॾियो वेंदो।